अहम खबर शामिल कंदा हलूं त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मिठी थाणे में पोरीअ जे पुरस्कार नमूने मौत जो नोटिस वरितो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खे पोरीअ जे वारसनि वटि पहुची तफ़सील हासिल करण जी हिदायत कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मिठी थाणे में पोरीअ जे पुरस्कार नमूने मौत जो नोटिस वरितो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खे पोरीअ जे वारसनि वटि पहुची तफ़सील हासिल करण जी हिदायत कई आहे। ही ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। मिठी खां त मिठी में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मिठी थाणे में पोरीअ जे पुरस्कार नमूने मौत जो नोटिस वरितो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चूंडियल नुमाइंदनि खे पोरीअ जे वारसनि वटि पहुची तफ़सील हासिल करण जी हिदायत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर जुनेद आज़ाद खां। जुनेद, आगाह कजो, मिठी थाणे में पोरीअ जे फोत थियण जो बिलावल भुट्टो ज़रदारी नोटिस वरितो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुल, ॿ टे ॾींहं अॻु में मिठी थाणे जे अंदरि पोरियत जे जेको पुरस्कार नमूने तशकील बाद पोर्टल वारे मामले ते जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नोटिस वरितो आहे। मामले ते पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल ज़रदारी चेयरमैन साहब जेका मक़ामी चूंडियल नुमाइंदनि खे हिदायत जारी कई आहे त जेका नौजवान जे वारसनि वटि पहुची तफ़सीली रिपोर्ट करण लाइ ॾिनी वञे। मां वधीक ॿुधाईंदो हलां त इन वक़्त में पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबे सलाहकार डॉक्टर कटुमल जीवन जी सरबराही में जेका हिते वक़्त मिठी पहुची चुका आहे। थोरी देरि में जेका उहो वारसनि वटि कॾहिं जो पहुचंदो आहे तफ़सील जेका हासिल करे वेंदा हुन में ॿुधायां त वक़्त में पेनिटर इंजीनियर ज्ञान चंदन जी बाक़ी चेयरमैन बिलालानी बाबा अमीर अमान समेत जेका पाकिस्तान पीपल्स जे ॿिया मुख़्तलिफ़ जेके अॻुवान आहिनि उहे तरह ते पहुचंदा ऐं हुन बाबति जेका मुख़्तलिफ़ तफ़सीली जेका रिपोर्ट पीपल्स पार्टी चेयरमैन खे हंगाम करण ते बुनियादनि ते जेका पेश करण जो पिणु जेका उन्हनि खे हिदायत ॾिनी वई। जी जुनेद, आवाज़ अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।